जावेद उस्मान बिजाराणी जी रिपोर्ट मूजिब ज़िले शिकारपुर SHO कोट शाहू समेत 5 पुलिस एहलकारनि खे रात देर सां ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबले बाद बाज़ियाब करण जी दावा कई आहे। मिलियल ॼाण मूजिब करमपुर लॻ खानपुर जे कचे वारे इलाइक़े कोट शाहू थाणे जी हद कोट शाहू थाणे तां 6 ॾींहं अॻु अगवा थियल SHO कोट शाहू महबूब अली ब्रोही संदसि पुटु मोहम्मद अली ब्रोही वॾो मुंशी नसीम गोपांग पुलिस एहलकार अयाज़ कुंभर ऐं जान मोहम्मद बकराणी के बडाणी बिरादरीअ जा हथियारबंद अगवा करे विया हुआ। पुलिस बासदुर जी मार्फत पहिरीं ॾींहं खां ॾोहारियुनि सां डील हलंदड़ हुई। ज़रनि मूजिब त ॾोहारियुनि ऐं पुलिस डील थियल हुई त इनाम याफ़्ता गिरफ़्तार कयल ॾोहारी मेहर बडाणी जतोई खे अदालत में पेश करण बाद मुख़बिन खे आज़ादु कबो। इन सिलसिले में ज़रनि वटां मिलियल मालूमात मूजिब त ॾोहारियुनि पारां इलाइक़े जे बासर धुर मार्फत अगवा कयल SHO कोट शाहू संदसि पुटु वॾो मुंशी 2 पुलिस एहलकारनि खे राति देर सां ॾक बंदि वटि छॾियो वियो, जंहिं खे पुलिस खणी आई। होॾां शिकारपुर पुलिस दावा कई आहे त कोट शाहू मां अगवा थियल SHO संदसि पुटु वॾो मुंशी ऐं 2 पुलिस एहलकारनि जी बाज़ियाबी लाइ DIG लाड़कानो जावेद जसकाणी जी हिदायत ते कचे जे इलाइक़े अब्दुल हक बडाणी जे ठिकाणनि ते कार्रवाई कंदे अगवा थियल SHO समेत 5 एहलकारनि खे बाज़ियाब कराए सरकारी हथियार बि वापसि कराया आहिनि। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़।